यकीनन हबीब जालिब साहब जो इंतकाल 1993 में थी चुको आहे। अॼु असां उन्हनि खे ट्रिब्यूट बि पेश करे रहिया आहियूं, लेकिन बुनियादी तौर ते जेको अॼु मसइलो डिस्कस करे रहिया आहियूं उहो इहो आहे त पंजाब में लाहौर जे इलाइक़े में हुनजी न्याणी रहे थी पई जंहिंजो नालो आहे ताहिरा हबीब जालिब। ताहिरा हबीब जेका आहे इलाही बहितरीन वर्किंग वुमेन आहे ऐं उन्हनि जे इंतकाल खां पोइ जॾहिं हबीब जालिब साहब जो इंतकाल थियो त ओॾी महिल मैट्रिक क्लास में हुई। उन खां पोइ ताहिरा हबीब पंहिंजो गुज़र सफ़र करण जे लाइ कंहिंखे मिंत एलाज़ न कया, बल्कि उन्हनि पाण वर्किंग वुमेन जे तौर ते साम्हूं आई ऐं हुननि बाक़ाइदा उबर इन ड्राइव गाॾी हलाए करे पंहिंजो गुज़र सफ़र कयो। असल ॻाल्हि इहा आहे त कंहिंजे अॻियां हथ जेको आहे सो कंहिंजे अॻियां का मदद घुरण ऐं दरी टंगण जेके असां सिंधीअ में चवंदा आहियूं, उन खां वधीक उन्हनि इन ॻाल्हि खे तरजीह ॾिनी त उन पाण पंहिंजो जेका सो मदद पाण कनि। अहिड़ियूं औरतूं, अहिड़ियूं बुर्दबार औरतूं असांजे माशरे में जेके आहिनि उहे तमामु घटि आहिनि। पर असल सुवालु इहो आहे त जॾहिं उन्हनि खे स्टेज जी ज़रूरत पवे थी, उन्हनि माण्हुनि जी ज़रूरत पवे थी जिन जे करे उन्हनि जो ख़ानदान ऐं उनजे जेके वालिद साहब आहिनि उन्हनि जो हिकिड़ो नालो आहे, त इते असांजी सोसाइटी किथे आहे, इते असांजा उहे जेके गवर्नमेंट आहे, उते असांजा उहे इदारा जेके आहिनि उहे किथे आहिनि, उहे कहिड़े नमूने जेको आहे इन हवाले सां कमु कनि था पिया। छो त हिकिड़ो आम सवालु जेको हबीब जालिब जी शाइरियुनि में असांखे अक्सर नज़र ईंदो आहे उहो इहो त हुन चयो त छा आम इंसान खे इज़त, इंसाफ़ ऐं जमहूरी हक़ हासिलु आहे या न। जेसि ताईं इहो सवालु माशरे में रहंदो हबीब जालिब जी शाइरी जेका आहे उहा ज़िंदा रहंदी। ऐं उनजी शाइरीअ जो अहम जेको सभ खां वॾी ॻाल्हि इहा हूंदी हुई त उहे कीअं आम लफ़्ज़नि में जेको आहे इन्हनि ॻाल्हियुनि खे बयानु कंदा हुआ, इंसानी मसइलनि, इंसान जे हक़नि खे ऐं उन जा जेके मसइला हुया उन ते ॻाल्हाईंदा हुआ। इंसान सां गॾु गॾु अॼुकल्ह इहो दौरु आहे त इन हमदर्दीअ जो जेको आहे सो दौरु आहे कोन, इंसान तव्हांखे अचे कोन थो, पर जेको आहे जालिब साहब जी शाइरी उन दौर में बि इन हवाले सां ई हुई। ऐं हींअर ज़ाहिर आहे ताहिरा हबीब जंहिं तरीक़े सां पंहिंजे वालिद साहब जी जेका उहा बुर्दबारी आहे, जेका उहा मां सम्झंदसि डिग्निटी आहे, उनखे रखियूं वेठी आहे, उन हवाले सां उहा कमु करे थी। काफ़ी मां चाहींदसि त जेको आहे सो उन्हनि जी जेका शख़्सियत आहे उहा काफ़ी असांजे नियाणियुनि ताईं पहुचे त कीअं उहे मुश्किल वक़्त में हालात असां डिस्कस करे रहिया आहियूं। नाज़रीन तव्हां ताईं असां बुनियादी तौर ते हिन सेगमेंट में हिकिड़ो मसइलो तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं जेको असांजी उन पाकिस्तान जी मुल्क जी नियाणीअ सां थियो आहे, जेको पंजाब हुकूमत पारां रवैयो अख़्तियार कयो वियो आहे। असां चाहियोसीं त इहो मसइलो तव्हांजे साम्हूं ॿुधायूं ताकी तव्हांखे ॿुधायूं त जेके असांजा क़ौमी हीरोज़ आहिनि, जिनखे असां आइडियलाइज़ कंदा आहियूं, जिन खां असां इंस्पायर थींदा आहियूं, तव्हां ॾिसो हुनजी औलादनि सां छा कयो थो वञे। त ताहिरा हबीब जेको आहे पंहिंजो गुज़र सफ़र करण जे लाइ जॾहिं हाणे ईरान अमेरिका जंग वग़ैरह थी त पेट्रोल क्राइसिस इलाही ज़्यादा वधी विया। तव्हां बि ॾिठो हर माण्हू आम माण्हू हुन मां सफ़र करे थो पियो, त हुननि कुझु वक़्त जे लाइ पंहिंजी गाॾी जेको आहे उहो बंदि करे इन ड्राइव उबर वग़ैरह में उन्हनि खे का ख़ासि जेको आहे बचत न पई थिए। ऐं उन खां पोइ जेको आहे हुननि हिकिड़ो ठियो लॻायो, रेड़ी जो ठियो लॻाए करे हुननि पंहिंजो गुज़र सफ़र करणु शुरू कयो। त सवालु इहो आहे न पंजाब हुकूमत जेका आहे उन्हनि सां केतिरो साथ ॾिए थी, जॾहिं असांजो लाहौर सां वास्तो रखंदड़ हिकिड़ो वॾो नालो, हिकिड़ो वॾो शख़्स, हिकिड़ो वॾो शाइर जिन पंहिंजो अदब में उनजो वॾो नालो आहे, उन पंहिंजे पाण खे कॉन्ट्रीब्यूट कयो, त हाणे उनजो घराणो, उनजी न्याणी छो ईअं एॾनि मुश्किलातुनि खे फेस करे थी। जिते असां विमेन एम्पावरमेंट जी ॻाल्हि कयूं था, असां पंहिंजनि ग़रीबनि जे हक़नि जी ॻाल्हि कयूं था, पंजाब गवर्नमेंट खे घुरिजे त ताहिरा हबीब जे कंहिं हर क़िस्म जी मदद कनि। ऐं छो त उहो हिकिड़ो वॾो असासो आहे। हेॾा वॾा शाइर जेके पंहिंजे पाण खे उन्हनि कॉन्ट्रीब्यूट कयो, उन्हनि जे लिखड़नि में लिखियो वञे थो त जमहूरियत हक़ जेको आहे, जमहूरी हक़ जेको आहे इंसान खे कॾहिं हासिलु थींदो। आम इंसान खे जेके पंहिंजा बेसिक नीड्स आहिनि उहे कॾहिं पूरियूं थींदियूं, जॾहिं उन्हनि जी समूरी ज़िंदगी अहिड़ी शाइरी कंदे गुज़री वई। अॼोके दौर में बि जॾहिं ज़ुल्म जे ख़िलाफ़ु कुझु ॻाल्हाइजे थो त हबीब जालिब जी शाइरी जेका आहे उहा असांजे जेको आहे सो काफ़ी मदद करे थी। असां उन्हनि जी शाइरी, उनजे शेरनि खे इस्तेमालु कयूं था, त अॼोके दौर में वरी उन्हनि जी धीउ जेका आहे उहा ईअं मतिलबु मुस्तहिक मां सम्झंदसि, एॾी मुश्किल वक़्त खे जेको उहा अकेली फेस करे थी पई, त उन न्याणीअ जी मदद जे लाइ पंजाब गवर्नमेंट जेको आहे उहा कहिड़ा प्लानिंग करे थी, कहिड़ा इक़दामात आहिनि उन्हनि जा, कहिड़े नमूने उनजी मदद करे थी। ऐं इन में मां जेके सुठियूं ज़रूरु चवणु चाहींदसि, जेका
हबीब जालिब साहब जी शाइरी आहे हुन में ॾाढो बहितरीन नमूने हुनजो पंहिंजी जेका सचाई ऐं मां सम्झंदसि मासूमियत ऐं आम इंसान जे जेको आहे सो हक़ जे लाइ जेको हुननि लिखियो आहे उहो इहो आहे त दीप जिसके महलात में जले। तो वैसे ॾाढो बहितरीन हिननि जी शाइरी आहे। दीप जिसके महलात में जले चंद लोगों की खुशियों के लिए को लेकर चले, चंद लोगों की खुशियों को लेकर चले, वो जो साए में हर मसलहत के पले, ऐसे दस्तूर को सुबह बेनूर को मैं नहीं मानता मैं नहीं जानता।